पाकिस्तान जूं तक़रीबन हिकु सदी पुराणियूं तस्वीरूं जंहिंमें जनरल ज़िया साइकिल ते सवारी कंदे पाकिस्तान करंसी ₹5 जो नोट ऐं फिलिप्स कंपनीअ तरफ़ां मुख़्तलिफ़ वैराइटी जो रेडियो ऐं रावलपिंडी शहर जी ॿाहिरीं तस्वीर जेका 1885 में वरिती वई। K2 सिगरेट, लाहौर रेलवे स्टेशन, हाफ़िज़ जालंधरी जंहिं पाकिस्तान जो क़ौमी तरानो लिखियो, पाकिस्तान पाक पोस्ट, उर्दू जो किताब पहिरीं जमायत जो, नवाज़ शरीफ़ जंहिं वक़्तु 95 क़ौमी हल्के तां इलेक्शन में बीठो, अॻूणे प्राइम मिनिस्टर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो शनाख्ती कार्ड, ख़बरनामा, टेलीविज़न जी कुझु झलकियूं। ही बसूं जेके ट्रांसपोर्ट हलंदी हुई शहरनि जे अंदरि, टक में मां बस, ख़त व किताबत जेका कई वेंदी हुई उर्दू में सरकारी दफ़ातर में, ऐं पाकिस्तान जा नोट ₹50, ₹10, ₹5, रुपयो। हिकु मुल्क हिकु शहर जी तस्वीर, डबल बस जेका कंहिं दौर में हलंदी हुई, K2 सिगरेट जेको पाकिस्तान जो मक़बूल तरीन सिगरेट हुयो, अल क़ुरान जेको टेलीविज़न ते प्रोग्राम हलंदो हुयो, ₹2 जो नोट, ॿारनि जी सटो रांदि जेके निगरियूं ॿार बि खेॾंदा हुआ, ऐं हीअ सारी रांदि, हीअ बि ॿारनि जी रांदि आहे। हजाम के दुकान जी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां दाढ़ी लाथी पई वञे, ॿार साइकिल हलाए रहियो, हिनखे कैंची तरीक़े सां साइकिल हलाई पई वञे, गादी ते वेहण बजाए हेठां टंगनि ते ज़रिए हलाई पई वञे साइकिल। हीअ ॿार रांदि खेॾे रहिया आहिनि। रांदि जो अजीब तरीक़ो हुयो, लस्सी विलोड़जी रही आहे, मुख़्तलिफ़ तरीक़े सां राॻो कयो पियो वञे, सीढ़ी खट जी सीढ़ी ठाही पई, हीअ मुख़्तलिफ़ घर VIP जेके कचा हुअण जे बावजूदि केॾा ख़ूबसूरत आहिनि। हीअ बस जेका टक मोहंडे मुख़्तलिफ़ शहरनि में हलंदड़ बसूं हुयूं, मशीन जे ज़रिए जेको भाॼी ठाही वेंदी हुई, कुतर कई वेंदी भाॼी, मानी बचाइण जा तवा, अॻूणे ज़माने जो सॼो सिस्टम अञा ताईं बि आहे। हीअ बि हिकिड़ी रांदि ॿारनि जी अञा ताईं तक़रीबन खेॾी वञे थी, पर हीअ तस्वीरूं इलाही पुराणियूं आहिनि। मानी साग सां मानी, लस्सी, मखणु, मायूं गॾिजी करे मानियूं पचाए रहियूं आहिनि, उनजी हिकु झलक, चिड़ी माना पकड़ी पई वञे, झिरकी पकड़णु, हीअ तस्वीरी सेशन आहे। हिन अहिड़े नमूने जूं कैमरा हूंदियूं हुयूं जंहिंसां फ़ोटो कढिया वेंदा हुआ। कलम जेको मस मां ॿोड़े करे पटीअ ते लिखियो वेंदो हो। एटी ॾकर रांदि जेका अञा ताईं बि खेॾी वञे थी, ॿार बिलो रांदि खेॾे रहिया आहिनि जेका अञा ताईं बि खेॾी वञे थी। लस्सी विलोड़जी चुकी आहे, लस्सी ऐं मखणु, पटी जंहिं ते हुन कलम ज़रिए लिखियो वेंदो, मस मां ॿोड़े कलम, मास्तर अक्सर ईअं लिखंदा हुआ। हीअ टेप जंहिंजो रील जे ज़रिए हलायो वेंदो हुयो, टेप, तंदूर में मानी पचाइण जो पुराणो तरीक़ो। हीअ पाकिस्तान जो क़ौमी झंडो जंहिं शख़्स पहिरीं लिखियो, 1969 जी जीप, ईद मुबारक, पुराणा कार्ड, अॻु में बैलगाॾी जे वांगुरु पाॾा जोटिया वेंदा हुआ गाॾियुनि जे अंदरि, बत्ती रोशनी लाइ, होको पीतो पियो वञे पुराणे ज़माने जो। पढ़ाई जो निज़ाम, औरतूं अलॻि मर्द अलॻि, विचां परदे जो निज़ाम, ज़बरदस्त इलाही पुराणियूं तस्वीरूं। भुट्टे खे फांसी ॾिनी वई उन वक़्त जी नवाए वक़्त जी ख़बर, उहा अख़बार, सदर ज़िया जे हादसे वारी ख़बर नवाए वक़्त जी। हीअ साइकिल जंहिं ते आइसक्रीम बि विकिणंदा हुआ जेका अञा ताईं बि तक़रीबन मौजूदु आहे। ख़बरनामा कराची स्टूडियो जो कुझु झलकियूं, हीअ तस्वीर कढी पई वञे, हीअ कैमरा हूंदी पुराणे ज़माने जी, एॾी वॾी कैमरा, हिकु गली शहर जी तस्वीर, 5 पैसा, पाकिस्तानी करंसी 5 पैसा, टैप रेडियो ऐं 10 पैसा, पाकिस्तान करंसी आहे 10। मलिर होटल,
जो ॿाहिरियों ॾेख, हिकु खूह, ॿाराड़ी जे खूह जो ॿाहिरियों ॾेख, कचो घर, हिकु किले ते बीठल जीप, ऐं 1958 जी जमूद रेलवे स्टेशन, 1912 में पेशावर में म्यूनसिपल कमेटी, तस्वीरूं ही रांदि लोड ज़रिए रांदि खेॾी वेंदी हुई, जेका वण में लोड ॿधी रसनि जे ज़रिए अञा ताईं बि खेॾी वञे थी। सरताज साइकिल जेका हूंदी हुई, हीअ टीवी जो नमूनो जेको पुराणी टीवियूं जेके पेर बि हूंदा हुआ। हीअ तस्वीरूं मुख़्तलिफ़ फेसबुक जे आइडियुनि तां खयूं वयूं आहिनि। अमरजत, ATN न्यूज़, कोटमीरस।